तंगवाणी में 2 ॾींहं अॻु तंगवाणी वेन स्टैंड भरिसां बखराणी बिरादरी जे मुखबिंदी बाज़ियाबी लाइ धरणे दौरान गाॾी क्रॉस करण तां बखराणी बिरादरी जे माण्हुनि पारां पुलिस एहलकार मोहम्मद हनीफ ॾाहाणी खे सख़्त ज़ख़्मी कयो हो। जंहिं बाद बखराणी बिरादरी पारां ॾाहाणी बिरादरी खां माफ़ी वठण लाइ मेड़मेंट काफ़िलो पहुची वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे तंगवाणी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर खुदाबख्श ॾाहाणी। जी खुदाबख्श, छा तफ़सील आहिनि? मां पंहिंजे नाज़रीन खे आगाह कंदो हलां। तंगवाणी में 2 ॾींहं अॻु तंगवाणी वैन स्टेज भरिसां बखराणी बिरादरी जे मुखबिन जे बाज़ियाबीअ लाइ धरणे दौरान गाॾी क्रॉस करण तां बखराणी बिरादरी जे माण्हुनि पारां पुलिस एहलकार मोहम्मद हनीफ ॾाहाणी खे सख़्त ज़ख़्मी कयो हो। जंहिंमें अॼु बखराणी बिरादरी पारां मिंटमेड़ काफ़िलो अब्दुल मजीद बखराणी, चीफ मुक़दम अलीशेर ख़ान ॾाहाणी, SUP ज़िला सदर दिलमुराद ॾाहाणी, STP तलका सदर ग़ुलाम हुसैन ॾाहाणी, मुज़म्मिल गुजराणी ऐं ॿियनि खे वठी करे पुलिस एहलकार गेलो ख़ान ॾाहाणी जे उताक ते पहुची विया ऐं ॾाहाणी बिरादरी तरफ़ां गेला ख़ान, सैलानी ख़ान ॾाहाणी, उस्ताद अली मदद ॾाहाणी सिंध जी रिवायत मुताबिक़ मेड़ खे मान ॾींदे बख़्श करे छॾियो। उन खां पोइ ॿई धुरियूं पाण में खीर खंड थी विया। जी महिरबानी खुदाबख्श तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।